सुल्तानकोट वेझो नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वञण सबबि वारस सख़्तु परेशान आहिनि। सनन चवणु आहे त नौजवान 9 ॾींहं अॻु घरां निकितो हो, जेको वापसि बि नाहे मोटियो। संदसि फोन नंबर बि बंदि मिली रहियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे इसरार चांडियो। जीअं त नाज़रीन, सुल्तानकोट भरिसां थाणे जानवाह जे हद ॻोठ वाहिद बख़्श सीलरो में नौजवान अब्दुल फताह सीलरो गुज़िरियल 9 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने लापता थियल आहे। उन जे वारसनि ॻोठ में एहतजाज कयो आहे। वधीक इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। फोटू मोकिलिया आहिनि, हर शइ मोकिली आहे, हिनमहिल ताईं पतो कोन्हे को। अलाह जो नालो हर हिक खे, सूबेदार खे, ज़मींदार खे, कमदार खे, ओड़े खे, पाड़े खे, सभिनी खे वस कयो आहे। असांजी मदद थी वञे। असां सफ़ा ग़रीब पीउ माउ वीह बड़ा रोई लड़नि था, हथा जा न थिए। घर वारी जान जमाड़ो त रोए रड़े थी। काता इन दसा न पंधा असांखा रात भी हुआ, ॾींहं भी हुआ। खुदा वास्ते जंहिंखे बि ख़बर चार आहे, खुदा वास्ते असांजी मदद कनि। असांजो कोई बि कोन्हे, असां ग़रीब, न चोर, न धाड़ेल, न लोफर। असांजी मदद कई वञे। अब्बा निकिरी वियो आहे त वञा थो, मां चेरापुर वियो आहे त वरी मोटियो बि कोन्हे। जॾहिं खां वियो आहे त फोन नंबर बि बंदि आहे। इंतिज़ामिया खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। हाणे हीउ त नओं वाक़ियो थियो आहे जेको हिनजो नौजवान पुटु गुम थी वियो आहे। हुनजो पीर सन जेको आहे सो पीउ आहे, भाउ जेको आहे उहो नंढो मासूम आहे। माउ बि हुनजी पीउ आहे। अलाह जो सहारो इहो ई सहारो आहे जेको हिननि खे रोज़ी करे खाराईंदो। हिनजे त घर में क़ुरान मथो पिया, पर मुंहिंजे घर में क़ुरान मचा जो त रोज़ क़ुरान खयूं मुंहिंजे घर में ठाहे। बाबा हाणे मां हदार सूबेदार खे बि ॻाल्हायो। हुनजो बाबा मां कोशिशि कयां थो। वरी कल्ह हुते मांसीं बाबा मां कोशिशि कई आहे, पर मूंखे अञा ताईं का बि ख़बर न पई आहे तव्हां छा कयो। बाबा जी असांजे वस में हुजे हा त पोइ असां त हुनखे वठी अचूं हा न। असां त जॾहिं कॾहिं ॻोल्हा कई आहे, कोई असांखे पतो आहे नथो ॾे। मोबाइलनि ते बि फोटू कया आहिनि, जॾहिं कॾहिं मिट क़रीब सां पुछा कई आहे, कोई असांखे पतो नथो ॾे। अॼु 9 ॾींहं न असांखे मानी थी वणे, न पाणी थी वणे। मूंखे त राति ॾींहं ऊंद आहे। अलाह जे नाले ते मूंसां मदद कई वञे। मां ग़रीब मिसकीन सां, न मुंहिंजो अहिड़ो को मार जहिड़ो आहे, न को कुट जहिड़ो आहे, न मुंहिंजो कंहिंसां दुश्मनी आहे, न कयल आहे। पोइ जंहिं पुलिस वटि आहे, जंहिं वटि बि आहे, मूंसां मदद कयो मुसाफ़िर सां। न मोबाइल लॻे थी, न फोन नंबर लॻे थो, का शइ नथी लॻे। मिट माइट ॻोल्हे बीठा आहियूं, काथां बि नथो लभे। खुदा रा असांजी मदद वस वारनि खे जेको मदद कई वञे असांजी। पहिरीं ॻाल्हि त हिन कंहिंसां बि दुश्मनी न हुई। ॿियो हितां हे वियो निकिरी वियो त सुबुह जो त मां वञा थो शेरापुर। पोइ हिन जे बावजूद बि 9 ॾींहं गुज़री विया। आला ऑफिसरनि खे बि असां हद SHO सां बि ॻाल्हायोसीं। उन चयो त बाबा फोटू तव्हां तस्वीरां बि व्हाट्सअप कयो। उन जो नंबर जेको आहे उहो मोकिलियो। उहो नंबर बि असां मोकिलियोसीं, तस्वीरां बि। पोइ उन जे बावजूद बि अञा ताईं का बि मदद न कई आहे। पंहिंजे भाउ खे ॻोल्हा कई वञे। असां ॾाढो परेशान आहियूं। उन खां सवाइ असांजो को सहारो कोन्हे। असांजो कमेंदाड़ वारा उहो हुयो। अपील आहे असांजी कानून खे ऐं पुलिस खे त असांजे भाउ खे ॻोल्हियो वञे। हिननि आला इंतिज़ामिया SSP शिकारपुर खां इहा घुर कई आहे त नौजवान जेको गुम थियल आहे, असांखे उहो शक आहे त पुलिस किथे हुनखे कूड़े मुक़ाबले में, कूड़े केस में चालान करे। हिननि SSP शिकारपुर, DIG लालकाणो, IG सिंध खां इहो ई नोटिस वठण जी अपील कई आहे त खुदारा असांजो नौजवान जेको बचिड़ो पुरस्कार नमूने लापता थियल आहे, उनखे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़, सुल्तानकोट।